अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू इशूज़ में भलीकार मां आहियां शहज़ाद अली चांडियो अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं तो दादू शहर के मुराद मोरी वाले इलाइक़े में होटल ते मज़दूरी कंदड़ नौजवान मुबीना तशद्दुद थियण सबबि फौत थी वियो आहे। नौजवान जो इलाज सिविल अस्पताल दादू आंदो वियो आहे, जिते कार्रवाई बाद वारसन हवाले कयो आहे। इन सिलसिले में वधीक राब्तो कयो आहे असांजे दादू इशूज़ जे रिपोर्टर दानिश खुश्क सां। जी दानिश। दादू शहर के मुराद मोरी वाले इलाइक़े में होटल ते मज़दूरी कंदड़ नौजवान 20 साल तशद्दुद सबबि फौत थी वियो आहे। 20 साल नौजवान आहे सदाम पुट सरवर सोलंकी, जेको मुबीना वापारी के तशद्दुद सबबि फौत थियो आहे। फौती नौजवान सदाम पुट सरवर सोलंकी जो इलाज सिविल अस्पताल दादू में जरूरी कार्रवाई बाद वारसन हवाले किया है। जॾहिं त सरवर सोलंकी जो फौती नौजवान जो वालिद है उन पारां मीडिया वॾो इहो दाईंदे इल्ज़ाम लगायो है त संदसि जो पुट होटल ते बराड़ी कंदो। होटल भरिसां हिकु वापारी जो दुकान है, जैसे चाह जो ऑर्डर दिनो चाह देर से पहुंचण पैसा घुरन था। वापारी आज़म सोलंकी संदसि पुट मथा गमरजी पियो तशद्दुद करे बेहोश करे विधो, जैसे बेहोशी वाली हालत में सिविल अस्पताल दादू आंदो वियो, जिते ड्यूटी डॉक्टर नौजवान के फौत थियण जी तस्दीक कई। जे बाद नौजवान जो लाश जरूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो। होॾां ए सेक्शन पुलिस फौती नौजवान के वारसन जा बयान पिण कलम बंद किया है। पुलिस जो चवणु आहे त मामले की जांच करे रहिया आहियूं। जवाबदार मौके वाली जाइ तां फरार थी विया आहे, जंहिंजी गिरफ़्तारी जे लाइ छापा पिण लगाया पिया वञनि। जी मेहरबानी दानिश, अपडेट करण जे लाइ अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया हुआसीं त दादू में होटल ते मज़दूरी कंदड़ पोरियत ते मुबीना तशद्दुद थियो आहे। तशद्दुद सबबि फौत थी वियो आहे।